वो तो हाँ बिल्कुल सही है। वो बड़े बेचारे मसरूफ है, पाकिस्तान को बचाते बचाते तंग आ गए हैं, लेकिन जब कभी थोड़ा टाइम मिलता है तो वहाँ से आके छुट्टी लेके घर आके मुंतखब वजीर आजमों को फांसी पर लटका के फिर बेचारे अपनी ड्यूटी पर चले जाते हैं। सबनी हाउस में मान तारीफ करी। I don't want to hear you, I don't want to see your face. तुम बदनाम किया, मतलब आपने बदनाम किया अपने वालिद साहब के इस कातिल को, आप नहीं करी होने थे तो उसकी इबादत करें, उसकी तरफ से कहते हैं कि वो पाकिस्तान की बात कर रहा है। डोंट वांट टू हियर। हमारे इन्हें खबरों में अखबार को पूरा पढ़ी रखन बाकी दे के चार लोग का ही अजीमा इधर को अजीमा फैसला को मांग आए ही को तो तारीख खत्म कर हिस्ट्री छोड़ता पड़े नंगा किताब छोड़ता पड़े जांच छोड़ता करे इल्म छोड़ता पड़े तारीख है गरीबन मान के गाली हे जगह कंदा खूब क्या लिखन उन दौर जो कहानी गांधी वडो पूछो तो गांधी जो बदमाश मानू अंग्रेज एजेंट को दुनिया में हो सही सभी मानू सॉरी क्या करे ये का कंदा कराची में वाली दरखास्त बाजार में बैठो भाई बच्चा असल तारीख मुंजा किताब सब पढ़ो अवां जे करे मुंजा सब किताब पढ़िया तो अवां जो आयो को इल्म 100 दफ़ा वधीक वेंदो उनमें सब ॻाल्हियूं लिखियूं आहिनि हिकु ॻाल्हि लिखी आहे चीन अमेरिका रूस अॻिला ज़माना आख़िर जेका हिकिड़ी ॻाल्हि हिते हिन दौर में ॿ ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं नंढी ॻाल्हि इहा आहे औरत जो मसइलो मायूं छोकिरियूं अथनि त कहिड़ियूं कहिड़ियूं ॾाढी ख़ुशि हूंदियूं पर सोल्यूशन इहा आहे कि रूह ज़मीन जे तारीख़ में जानवरनि खे छॾे ॿी का बि शइ एतिरी मज़लूम ऐं क़तल थियल न आहे जेका औरत आहे। हिनखे चीन जी माउ कंहिं लॉन्ग मार्च कयो हुनखे 15 साल ॾाढो माण्हू हुजे न पाण जे हीअ लॉन्ग मार्च कई आहे त चङी ॻाल्हि कहिड़ी आहे त चङी ॻाल्हि इहा में असां भेनरूं भरायूं औरतूं साईं इहा ठीकु आहे फस्ट क्लास सुठी ॻाल्हि आहे पर इहा ॻाल्हि काफ़ी न आहे। काफ़ी छो कोन्हे साईं काफ़ी तॾहिं थिए जॾहिं औरतूं अॻुवाणी कनि तव्हांजी हमें पुठियां जो औरतूं अॻुवान थियनि औरतूं हज़ारे लखें साल इंसान ज़ात खे अॻुवाणी कई आहे जॾहिं घोट कोन आहे मुड़ुस कोन आहे घर सोहरा ॿोहरा कुझु कोन आहे जीअं जेको गादी थी ॼमे ॻऊं जी उनजो सोहरो केरु आहे उनजो ॾाढो केरु आहे गादी जो मतिलबु त शादी त कोन्हे न मुड़ुस जो कोन्हे न कुझु कोन जेको ॿार जीअं जानवरनि खे ॿार ॼमंदा तीअं मर्दनि खे ॿार ॼमंदा ईअं घोट वारा कोन लखें साल औरतुनि मर्दनि खे पालियो आहे औरतुनि खे पालियो आहे ऐं उन ॾींहं में दस्तूर इहो हूंदो त जेकॾहिं खाधो खुटी में त औरतुनि खे क़तल करे उनजो खाधो खाओ नुरनि खां उहे बचाईंदियूं हुयूं सोरनि खां उहे बचाईंदियूं हुयूं इहे दहशतगर्द जेके शींहं अतनि खे ॿार बचाईंदियूं हुयूं टुकड़ा टुकड़ा थी वेंदियूं हुयूं खाली खादियूं हूंदियूं मर्द बि खुदरा पिया हलंदा हलनि पिया कॾहिं गपा पिया हलनि इन्हनि ॿारनि लाइ महिरबानी कयूं छा हुननि कयो इंसान ज़ाती लखें साल कई तंहिंजे करे लड़ायूं जेके थियनि जेके लड़ायूं औरतुनि कयूं आहिनि उहा अव्हांखे ख़बर ई न आहे। वियतनाम जे माण्हू चवनि था ऐं हुउसि वेठो हिन में काबुल में वेठो हुउसि ऐं सॼी दुनिया में हलंदो आहे सो उते वेठो माईअ थी हा हुन मुंहिंजो दोस्त हो सदर अफ़गानिस्तान जो डॉक्टर नजीबुल्ला पोइ मारे छॾियो हुनखे क़तल करे छॾियो उते वेठोसि त मुंहिंजे भरिसां जी माई वेठी हुनखे पुछियो मूंखे शिकिल मां लॻे थी तूं वियतनामी आहीं चयो हा मुंहिंजो कमु कहिड़ो कंदी जीअं ॿारनि जी ज़बान कंदी आहे मुंहिंजो मुंहुं ॿुधो आहे त वियतनाम में डिप्टी कमांडर इन चीफ औरत हूंदी हुई चयो हा त उहा केरु हूंदी त परियां आवाज़ु आयो शी मूं वटि वेठो मुंहिंजो दोस्त सदर नजीबुल्ला उहो परियां पियो अचे इहा अथई कमांडर उहा मुंहिंजो तूं ईअं चई ॼाण मूंखे हू त चयो सदर त चए थो पोइ किताब लिखनि था त जॾहिं डिघनि ॿारनि वारी फ़ौज मैदान जंग में अचे थी
अमेरिका यूरोप जा वॾा वॾा जनरल जेके ॾखिणी में हीअ फ़ौज हटंदी कान पोइ नंढड़े वार में उछाटण वारी क़ौम वधी वेंदी हीअ फ़ौज पछाड़ी ताईं फिरंदी हीअ ख़तरनाक फ़ौज आहे अमेरिका हीअं वरितो आहे असांखे हिन फ़ौज शिकस्त ॾिनी औरतूं जंहिं जंग में घिड़ी पयूं उन में दुश्मन खे बचण जो कमु न आहे ॿारनि खे नंढड़े ॻाल्हि में मायूं वेठियूं आहिनि क़ुर्बानी जा औरत क़ुर्बानी जो चुस्पा केॾी बि क़ुर्बानी अची वई कहिड़ी उहे त तकलीफ़ुनि ते हेल आहिनि उनखे न को लक़ब खपे न को बहादुरी खपे ख़ान बहादुर फलाणो कुतो ढिलो इहे ॻाल्हियूं खपे साईं जी ॻाल्हि पई आहे अचे थी कारी कारी ॿी ॻाल्हि हिते सभु मज़हब पूरा ठाहिया पिया न ठाहिया ऐं वकील अरबी मुंहिंजो सब्जेक्ट आहे क़ुर शरीफ़ मूं मौलवी साहिबजाद खां नंढे हूंदे माना सां पढ़ाया सॼो उन खां पोइ अरबी मुंहिंजी सब्जेक्ट हुई मूं बम्बई यूनिवर्सिटीअ में सॼे सिंध जे समूरनि अरबीअ जे शागिर्दनि मां पहिरियों नंबर खयो छो त असांखे नंढे हूंदे असांजे मुले चयो ठटे जे त अभी खट मट न पढ़ो खट मट शरीर में जाइज़ न आहे अरबी को पढ़ो खट मट न सिंधी ॿोली न पढ़ो रुगो ठाकर आउज़ बिल्लाह मिनश शैतानिर रजीम अरे बाबा ॻाल्हि सम्झण में ॾियो को कमु को धंधो को दाढ़ी का ॿोली का पुठियां गिरदो आयत पढ़ो असांखे ध्यानु चइबो पियो बाबा जॾहिं ॿाहिरि माण्हू ॾिसो तॾहिं हिकदमि बंदि कयो सिंधी पढ़ी खटपट बंदि कयो हिकदमि पढ़ो सिंधी ॿोली पढ़णु गुनाह हो मुलनि जी जॾहिं अख़्तियार हुई तॾहिं चऊं त इहा ॿोली खपे इल्मु खपे कोन अरबीअ खां सवाइ ॿियो इल्मु आहे पोइ मूं पढ़ियो सॼी तारीख़ पढ़ी इस्लाम जी तारीख़ पढ़ी तव्हांखे पढ़णु खपे इस्लाम जी तारीख़ पढ़ो हिंदुनि जी तारीख़ पढ़ो ईसाई मज़हब जी तारीख़ पढ़ो तव्हांखे मज़ा ईंदा ॾाढा मज़ा ईंदा कहिड़ा कोन ठाहिया पोइ हाणे हिते मां इहा कारोकारी करण वारा कोन्हे बुरा वेठा आहिनि अवां सभई कसम थो क़ुर ते ॾियां त अव्हांखे कंहिं मुले चयो त हीअ जिरगा जेके आहिनि से गैर शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि इन्हनि में फ़ैसिला ग़लति आहिनि इस्लाम ऐं क़ुर जे ख़िलाफ़ आहिनि अव्हां हिते चयो कंहिं बि मुलाने सॼे हेॾी लाड़ वारे हेॾी लाड़े वारा कॾहिं चयो त हीअ ग़लति फ़ैसिला आहिनि नथा करे सघनि ईअं अव्हांखे कंहिं ॿुधायो त शरीयत जे हिसाब सां कारीअ जो इल्ज़ाम कंहिंजे मुड़ुस जे चवण ते कोन साबित थींदो चार शायद चवनि त असीं क़ुर खणी चऊं था त असां हिन माई ऐं माण्हूअ खे ज़िना कंदे ॾिठो असां पाण अखियुनि ते क़ुर खणी चवनि ऐं उहे चार माण्हू बि औरतूं न हुजनि मर्द हुजनि मर्द चवनि था असां हिन खे ॾिठो पोइ साबित थींदो त हिन माण्हूअ ज़िना कयो आहे इहा ॻाल्हि मां करे ॿुधी आहे शरीयत जी का ॻाल्हि आहे खोले वठी आहे पोइ बि उनजे सज़ा में साबित थिए चार मर्द शरीयत जे अॻियां क़ुर खणी चवनि तंहिंखां पोइ बि उनखे ज़ाल खे मारण जो अख़्तियार न आहे फ़क़ति उनखे तलाक ॾेई सघे थो ऐं उनखे जेको ॾिनई हथ मोहर उन मां कुझु अधु या कढाई वापसि वठी सघे थो बसि हाणे तव्हांखे चवां थो त जेके बि हेॾा ॾाढा खणी हलनि तुंहिंखे चओ त ॿुधाए त हिकिड़ो माण्हू मुश्किल कारी ईअं थो कारी थी वई छा कहिड़ी सगोरी में ईअं न आहे ऐं वकील आहियां सुप्रीम कोर्ट जो वकील आहियां ऐं क़ुरानी कानून जो असांखे फर्ज़ु आहे शिकायत पूरो ठाहे ऐं मां छा ठाहे कॾहिं के सिंध जे माण्हूअ चयो त कहिड़ी शरीयत में लिखियलु आहे शरीयत मां मुला रोक ठाहिनि हिंदू वटि तव्हांखे इहा ख़बर आहे त हिंदू शरीयत में हिंदुनि लिखियो आहे त जेकॾहिं मुड़ुस आहे परमेश्वर पति परमेश्वर आहे ऐं पतीअ जे परमेश्वर जे गुज़रण खां पोइ ज़ाल जीअरी हुजे त हुनखे हिकदमि वठी चोटी में जॾहिं साड़े मारे छॾियो इनखे चवंदा आहिनि सती लकड़ी इहा मां कंहिंखे ख़बर आहे त हिंदुनि में मर्द जे मरण खां पोइ ज़ाल खे फौरन टांडनि में विझी साड़ींदा हुआ या कंहिंखे ख़बर ठीकु आहे उहो जनरल आयो हिते नेपियर सर नेपियर ऐं हिते ॾंडा हणी बोछो हणी कयो ऐं हिते आयो हिते नेपियर
हिकिड़ो माण्हू हो तंहिंखे नेपियर घुराए हुनखे चयो तूं पंहिंजी ज़ाल माई अचे हा चए बसि तूं केस हलंदो चवां थी उहो माण्हू आहे ॿियो चएसि ऐं माईअ जो पीउ आहियां चवां भैया थोरो चएसि ज़ाल हुनजी मिल्कियत ज़ाल पंहिंजी मिल्कियत हुनखे मारे न मारे ई त कुझु कोन्हे न हींअर जी बसि इहो ज़ाल मिल्कियत आहे हुनखे वॾे छॾियोसि न कोटे छॾियोसि हथ वॾे छॾियोसि ज़ाल मिल्कियत आहे मिरुनि जो जेको मिरुनि जो ठाहियो हुओ समाज मिरुनि जा कानून हुआ भाउ बेग़रत वेठो ॾिसे भेण वेठी क़तल थी भाउ बेग़रत आहे त मुठो वेठो हुते ईअं करे भाउ वेठो मुंहिंजी भेण जी हुनजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ु निकाह थियो 10 साल लड़ाई करे उहो निकाह मंसूर कयो हुनजी मर्ज़ी मुंहिंजी शादी करे सॼे ॻोठ अम्मा मूंसां गॾु ॿियो केरु कोन्हे मुंहिंजा माइट मूंखां परे अचो छही जी ॻाल्हि मुंहिंजे वॾे भाउ चयो छही जी ॻाल्हि बाबा बदले में ॾेई छॾियो निकाह पंहिंजी कोन थो मुंहिंजा निकाह ठहिराईंसि चई पाण बेघर खणी छा जो पाण निकाह ठहिराईंदासीं मूं चयो तव्हां बेघर त कोन्हे न तव्हां घर थी छॾे त पंहिंजी घर ॿियो मूं ईअं कयो मूं लड़ायूं हिते शुरू कोन कयूं मूं पंहिंजे घर में कयूं भाउ सां पीउ सां भेण सां स्कूल में किताब में जेतिरो मूं ॾिठो ग़लति ॻाल्हि कंदो हिकिड़ी ॻाल्हि आहे हिन वक़्तु पाण जहन्नम जे दरवाज़े ते वेठा आहियूं अमरीका ॿाहिरि कयो करे बहाना कयो करे बि अमरीका रूस जे तरह दुनिया में फ़क़ति 2 मुल्क आहिनि जेके हिन जहन्नम खे रोके सघनि था रूस ऐं चीन रूस पाकिस्तान सां तालुक रखिया नवाज़ तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो नवाज़ शरीफ़ सिंध सां वरी आहे महिरबानी करे तव्हांखे ख़बर आहे पर नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु अमरीका रुॻो इन करे कोन पियो जेको सिंधुवान सां कोन पियो करे नवाज़ शरीफ़ जी चीन सां हुन छो ठा कयो आहे जो चीन सां वापारु थो करणु चाहे हीअ त पाण त अमरीका जा एजेंट आहिनि पाण त मुल्क नाले में आहियूं हिते पाण हिकिड़ो टटो कढी वरी ॿियो टटो नालो हूंदो हुनजो अब सिंध आला हुनखे ॾाहे हुनखे मारे इहे सभु मुल्क ई आहिनि त हितां हू अज़र ख़ान कैप्टन साहब जे घर में वेही हुयनि जो बोलो छा चीन समाज छो हेतिरा ॾींहं गैरत कान हुई कश्मीर जी गैरत कान हुई सिंधियुनि जा टुकड़ वियल आहे दरिया वियल आहे समुंड वियल आहे ॻाल्हियूं वेलियूं बिल्कुलु छो थियो तंहिं करे हे सभु इहे वेठा आहिनि कंहिं वक़्तु बि जंग अज़ीम लॻी सघे थी ये सभु ॿार जा तुंबा आहिनि सभु जेको जिनजी ॻाल्हि पई थिए पीपल वारी खे पढ़ त हुया कहिड़ा कहिड़ा जंहिंसां जंग हीअ जेके माण्हू जिन सां इतिहाद कयो वियो आहे से ख़राबु आहिनि त जंहिंसां इतिहाद न कयो आहे उहे वरी कहिड़ा चङा ॾिसनि जेके नवाज़ शरीफ़ सां ठाहे वठा आहिनि उहे वरी कहिड़ा चङा ॾिसनि हे पुटनि खे माराए छॾीनि ज़ालुनि खे हथ सां माराए छॾीनि पेन खे माराए छॾीनि मुंहिंजो नवत जो हो त मूं चयो बिरजी खे तूं पंहिंजे पीउ जे कातल जे पारां पई ॻाल्हाए सभु माण्हू वेठा हुआ मुला मौलाना बदरमान सभु वेठा हुआ पाकिस्तान जी क़ौमी गॾिजाणी हुई सिंधी वज़ीर सभु जोड़िजो या लाइ कहिड़ो हिन क़िस्म जो हा जोड़िजो न या उहो उन मूंखे चयो त असां हीअं करियूं रूस सां छा करणु चाहिनि था रूस छा करणु चाहे थो हिनखे फ़ौज खे तयारु कर या हे जेके मुला वेठा आहिनि इन्हनि खे तूं हुन ॻाल्हि तयारु त पाण मां चेंज कराए सब चाहे तो ये वाली नीति पाकिस्तान की बचा के लिए कर रहे हैं आप उनको बुला रहे हैं तकलीफ दे रहे हैं पुलिस जे कातिल खे तकलीफ़ थी मिले सोरी अचे थो पोइ आई पढ़ पोइ केस वरी हलाए छॾियो माण्स खे हलाए छॾियो माण्स खे मुंहिंजी अखियुनि अॻियां क़तल कयो आहिस्ते घर जे अॻियां परियां जंग ॾे मुंहिंजो छा आहे जो भाउ आहे भली जो हुकूमत तंहिंखे माण्हू क़तल केरु आहे चइजो उहे हिननि जे दास्तान खे वञो हयात ॿुधायो सॼो हिस्ट्री में अंदरि वञो मालूम कयो थी वियो वॾी ॻाल्हि तव्हांजो कसम कयो आहे उन ते क़ाइमु रहो त पंहिंजी क़ौम नंबर बदल न हुजूं वॾे पट में रेड़ियूं पायूं पर पंहिंजे क़ौम पंहिंजे वतन पंहिंजे मान पंहिंजे भेनरुनि जी बेइज़ती बर्दाश्त न कंदासीं न कंदासीं न कंदासीं हिन जंग में ॾायूं ॾियारियूं थियनि थियूं
घटि वधि थी कालाबाग डैम ठाहींदा त सॼी सिंध सुञाणंदी आहे कालाबाग डैम जेके कंहिं थे रुगो हुकूमत करणु कमु करणु आहे बसि हुकूमत थी असीं त हुकूमत में कोन वञूं असां कालाबाग डैम थोरी ठाहिणी कोन्हे भई जनरल आया उथी विया रोज़ दस्त करे चयोसीं नओ पाण माईअनि जे अॻवाणियुनि में हज़ारनि माइल पंधु करे हिननि सां वियासीं पोइ पाण पीपल पार्टी पाण रेडी आई बेनज़ीर पाण सां गॾिजी हली पोइ पाण हली हे पंहिंजे पुठियां हुआ कम जा अॻवान पाण जेके पुठियां आहे जंहिंमें अटो ई कोन्हे वॾा कम पाण खणंदा आहियूं हिननि जा पिंजड़ा मूंखे लॻी कने मूंखे 15 दफ़ा सभिनी चयो तूं वज़ीर थिए मुंहिंजो मुल्क गुलाम असांजूं नियाणियूं रोज़ पेयूं पुछनि ॿार मरनि पिया ॿार बजा मिलनि ऐं वज़ीर थी वियुसि आसमान खे ई बंदि वज़ीर ठुकण कंजर अहिड़ा कंजर वज़ीर जेके 5 ॿिया थी करे आसमान खे अचो त जंग जोटियूं हराम खोर छो मथां न निबड़ बदर न ही चऊं न हू चऊं पूरा मक्का हिकु ॿिए खां वधीक पंहिंजे पेरनि ते वियो जंहिं कम जे पुठियां पओ उहो हथ में खणो अॼु न थींदो सुभाणे न परीअ न चोरी पक पाण कढंदासीं दुनिया जी ताक़त पाण खे ॿारनि जूं ॻाल्हियूं फस्ट क्लास आहिनि ॿारनि जो ख़्यालु कयो नंढे हूंदे खां वठी किताब पढ़ो इल्मु पढ़ो ऐं जेकॾहिं आऊं सॼे आलमी तारीख़ जो शागिर्दु आहियां आऊं पंहिंजी ॻाल्हि कोन पढ़ंदो पंहिंजो मज़हब कोन पढ़ंदो पंहिंजा मज़हब पढ़ंदो ई पढ़ी न पवंदो आऊं ईसाई मज़हब पढ़ंदो आहियां हू बि समूह पढ़िया निब न पढ़िया आऊं तव्हांखे हिकिड़ी पते जी ॻाल्हि उहा आहे त जेसि ताईं तव्हां पंहिंजी माउ ने भेण खे पुट ने पीउ जो खाज करणु बंदि न कयो आहे तव्हां दुनिया में इज़त हासिल करे न सघंदव सिंध आज़ादु थी न सघंदी इंसान जा पुट खे पढ़ंदव तव्हां